अस्सलाम वालेकुम आउं आहियां तव्हांजी कैमरामैन अदी। जीअं त मूं तव्हांखे टिकटॉक जे वीडियो में ॿुधायो हो त असीं वञूं था ईद जी शॉपिंग करणु। वीडियो स्टार्ट करण सां पहिरीं मुंहिंजी तव्हां सां गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे जेको आहे सब्सक्राइब करे छॾियो ऐं अगरि तव्हांखे वीडियो पसंदि अचे थो त वीडियो खे लाइक लाज़मी कजो। हलो त वीडियो स्टार्ट था कयूं। पहिरीं असीं चयो त पहिरीं वठूं था जुतियूं ऐं सैंडल। कुझु असांखे घर लाइ बि जुतियूं वठणियूं हुयूं ऐं ईद लाइ त ज़ाहिरी ॻाल्हि आहे सैंडल वठंदासीं। बिलावल वीचारो परेशान आहे, इहो चए थो त पहिरीं मूंखे रांदीकड़ा वठी ॾियो त पोइ तव्हां सां गॾु अॻियां हलां, त पोइ वीचारो चुप करे वेठो आहे। इनखे वठी ॾींदासीं। फिर जुतियूं वठूं त पोइ वरी हलूं था, कुझु फाइन बुक ते कमु आहे त होॾां बि हलूं था। हितां असां वरिती बाबा लाइ जुती ऐं अम्मा लाइ बि हितां जुती असां वरिती। बाक़ी असां लाइ जेके सैंडल आहिनि उहे असां इहा दुकान ते वरिता हुआ। ऐं बिलावल बि पंहिंजे लाइ जुती पसंदि कई, चई मूंखे इहा वठी ॾियो त बिलावल खे बि असीं वठी ॾिनी। बिलावल बि जाम ख़ुशि लॻो पियो हो, हुनखे वठी ॾिनीसीं। ऐं वरी आयो असांजो भाइटियो। वरी भाइटीअ लाइ असीं जेको आहे शॉपिंग कई, उन लाइ असीं 4 वॻा हितां वरिता दुकान तां, हर कलर जा सुठा सुठा। असांजो भाइटियो आहे वीचारो नंढड़ो 4 महीननि जो, त उन हिसाब सां असीं उन लाइ कपिड़ा वरिता। ॾिसो केॾा सुठा आहिनि, नंढड़ा नंढड़ा, असांखे त जाम वणंदा आहिनि। बिलावल चए थो त मुंहिंजो ॾंद जेको आहे भॼण वारो आहे। माशाल्लाह सां बिलावल बि 7 साल जो थी वियो आहे। वरी हिते पोयां ॾिठमि त भर्त जो भलियूं भलियूं डिज़ाइनियूं लॻी पियूं। हिते सुठा सुठा कपिड़ा छुरियुनि जा, नयूं नयूं डिज़ाइनियूं हुयूं। वॾीअ धी असां वारी जेका आहे सभिनि मां वॾीअ धी, हुनखे अचे थो पको भर्त भरणु। हर क़िस्म जो भर्त रलियूं वग़ैरह ठाहींदी आहे, मुल ते बि ठाहींदी आहे। ऐं तव्हांजी जेका आहे मास्टर शेफ़ अदी, उहा बि ठाहींदी आहे भर्त, हुनखे बि ईंदो आहे। वरी असीं आयासीं हिते फाइन बुक ते। मूंखे थोरो कमु हो मुंहिंजो, कुझु वठां थी पेनूं वग़ैरह सामान वठिणो आहे मूंखे कॉलेज लाइ। वरी बिलावल आयो, बिलावल चए मूंखे बि सामान वठी ॾे। बिलावल हर बार ईंदो फाइन बुक तां, कुझु न कुझु त वठंदो ई रहंदो आहे। वरी बिलावल जी अखि पई लबोबो डॉल ते, चए मूंखे इहा वठी ॾे। डॉल इहा जाम फेमस आहे, ट्रेंडिंग में हले पई, मूंखे इहा वठी ॾे। वरी मूं हुनखे इहा डॉल वठी ॾिनी। ॿियो सामान बि इलाही वरितईं। वरी मूं ॾिठा सुठा सुठा बैग बि लॻा पिया हुआ हिते। वरी टॉम एंड जेरी वारो ई लॻो पियो हो। माण्हू केॾी महिल बि बाज़ारि में ईंदो आहे, पोइ दिलि चवंदी आहे हीअ शइ बि वठे, हीअ बि शइ वठे। ऐं पाण ईअं जाम कंदी आहियां, केॾी महिल शइ वारी दुकान ते वेंदी आहियां त इलाही शइ वठंदी आहियां। फाइन बुक ते ईंदी आहियां त वरी हीअ शइ वठां, हीअ शइ वठां। मेकअप वारी दुकान ते वेंदी आहियां त हुते बि हीअ शइ अधी चवंदी आहे छा थियो अथई छोकिरी, एतिरो सामान पई वठी। वरी अॻियां आयासीं चूड़ियुनि ते। चूड़ियूं बि जाम भलियूं भलियूं पियूं। चूड़ियूं मुंहिंजो हाणे वठूं था वॻे ते मैच। मूं जेको आहे पंहिंजूं वरितियूं, अदी जूं वरितियूं, अदी बि आहे जेके संधियूं वरितियूं, ॿियनि अदियुनि जूं वरितियूं, अम्मा जूं वरितियूं। सभिनि जूं चूड़ियूं असां वरितियूं वॻे ते मैच। वरी बिलावल चयो आपी मूंखे हीअ वठी ॾे। वरी बिलावल खे वठी ॾिनमि। वरी मूं मुंहिंजे लाइ बि थोरो सामान वरितो, थोरो घर जो बि रहियलु, उहो बि वरितनि सामान। बिलावल खे बि कुझु वठी ॾिनमि। घर लाइ बि थोरो सामान वरितमि जेको खुटल हो। माण्हू जेॾी महिल बि ईंदो आहे भले शॉपिंग लाइ अचे, भले ईद लाइ शॉपिंग लाइ अचे, पर घर जो सामान कॾहिं बि नथो खुटे। अती भर वारे दुकान तां चूड़ियूं पिक करायूं ऐं पर्स वग़ैरह वरितईं पे। मूं वरी हितां जेको आहे सामान वग़ैरह वरितो पे। बिलावल बि ज़िद लाइ वेठो, अदी मूंखे हीअ वठी ॾे, हीअ वठी ॾे। वरी हुनखे वठी ॾिनमि। वरी असीं आयासीं मेकअप वारे दुकान ते। मेकअप जेको आहे वरितोसीं, जेको वठिणो हूंदो आहे। वरी कश्मीर ऐं चूड़ियुनि जो सॼे बाज़ार मां जेको आहे पुछा करायमि। टिकटॉक ते फेमस पियो हलनि, मुंहिंजो आंब वाला वठी ॾिसां ईद ते पायां, कुझु शशका हणां। पर चूड़ियूं त मूंखे मिलियूं ई कोन। इलाही दुकान तां पुछा कयमि, जंहिं वटि हुयूं हुननि चयो अधी चूड़ियूं त ख़तमु थी वियूं। मुंहिंजे हा त घुरायो, मूंखे खपनि थियूं, मूंखे ॿुधाइजो। ऐं अगरि तव्हांखे ख़बर हुजे कहिड़े दुकान तां मिलंदो त मूंखे कमेंट में लाज़मी ॿुधाइजो। वरी मूं हुते वालियूं ॾिठियूं, मूंखे वालियूं त एतिरियूं वणियूं। वरी वॾी अधी खे सर कयमि, मुंहिंजो अधी ॾिस वालियूं त कहिड़ियूं सुठियूं पियूं आहिनि, हिते वॻे ते मैच वठूं था, सुठियूं सुठियूं पियूं। वरी वालियूं वरितियूंसीं। वरी शैम्पू वरितासीं, शैम्पू त लाज़मी आहे। शैम्पू त मूं इलाही भला भला इस्तेमालु कया आहिनि। अगरि तव्हांजे नज़र में को भलो शैम्पू हुजे त मूंखे ॿुधाइजो। मूं त इलाही इस्तेमालु कया आहिनि। मूंखे हिकिड़ो शैम्पू जेको आहे सूट नथो करे, तव्हां प्लीज़ मूंखे कमेंट में ॿुधाइजो। बिलावल हिते बि लॻो पियो आहे पंहिंजी मस्ती में, चए थो मूंखे हितां कुझु न कुझु वठी ॾियो, कहिड़ी न कहिड़ी शइ। हिते बि वीचारे राति पई कई, वीचारो हर भरो तंग कोन कंदो आहे, पंहिंजे शयुनि में ख़ुशि हूंदो आहे। अधी लॻी पई हुई शॉपिंग में मसरूफ़। ऐं हुते वेठी मुंहिंजो आउं थोरो भला आराम थी कयां, थकी पई आहियां। ऐं रश बि एॾी हुई, हलण जी जॻह कोन्हे, जीअं चवंदा आहिनि न बीहण जी जॻह कोन्हे, ईअं हलण जी बि जॻह कोन्हे, ॾाढी रश हुई ॾाढी। असीं त अची फासी वियासीं। मूंखे त पहिरीं हीअ कलर जाम पसंदि आयो, मां हीअ वरितो। ऐं हिकिड़ो ॿियो कलर हो, उहो बि तव्हांखे ॾेखारींदसि, उहो बि मूं वरितो। ऐं अधी ॿिया कलर बि जेको आहे पसंदि पिया कया। हींअर रमज़ान में त कोन था हणी सघूं, पर जेॾी महिल असीं हणंदा आहियूं त वरी नमाज़ जो टाइम थींदो आहे, त ओॾी महिल जेको आहे नेल रिमूवर आहे, असीं उन सां रिमूव करे छॾींदा आहियूं।
हारनि जो बि सुठियूं डिज़ाइनूं आयूं, पर अॻे असीं जेको आहे नंढड़ा हूंदा हुआसीं त हार पाईंदा हुआसीं, पर ईद ते बसि सिंपल वालियूं पाए नंढड़ी अगरि चेन जो मूड आहे हूंदा आहे त चेन पाईंदा आहियूं, न त ईअं ई हूंदा आहियूं। त हाणे असांजी शॉपिंग हिते पूरी थी वई, त हाणे असीं वञूं था पार्लर, थोरो आईब्रो वग़ैरह जेको आहे उहो कराईंदासीं ऐं हाणे वञूं था घर। वीडियो मूं थोरो मतिलबु शॉर्ट ठाहियो आहे, त अगरि तव्हांखे असांजो मतिलबु असां शॉपिंग में छा छा वरितो आहे सॼी डिटेल में अगरि तव्हांखे ॾिसणो आहे त तव्हांखे असांजो ॿियो पार्ट ॾिसणो पवंदो, ॿियो पार्ट आउं ठाहींदसि, उन में तव्हांखे डिटेल में असीं ॾेखारींदासीं त असां शॉपिंग कहिड़ी कहिड़ी कई आहे। अगरि असीं तव्हांखे हिन में ॾेखारियूं हा त वीडियो जाम वॾो थी वञे हा। असीं बि तव्हांजे शहर टंडवा दम मां आहियूं, अगरि तव्हां बि जेको आहे टंडवा दम आया आहियो त वीडियो खे लाइक सब्सक्राइब कजो, अगरि ॿिए शहर मां आहियूं त तॾहिं बि लाइक सब्सक्राइब लाज़मी कजो। ऐं तव्हां कहिड़े शहर मां था वीडियो ॾिसो त असांखे उहो कमेंट में लाज़मी ॿुधाइजो। त अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। बाय बाय।